नाज़रीन, सखर मां ख़बर शेयर कंदासीं। हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मूजिब 3 महीना गुज़री वञण बावजूद चोरी थियल कार बरामद न थी सघी। पहलवान ग़ुलाम सिंह पठान जो SSP सखर ऐं आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। रिपोर्ट मूजिब सिंध जे सक़ाफ़ती रांदि मलाखड़े जे मारूफ़ पहलवान ग़ुलाम सिंह पठान सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 3 महीना गुज़री वञण जे बावजूद सखर C सेक्शन थाणे जी हद मां चोरी थी वियल उन जी गाॾी हिन वक़्त ताईं बरामद न थी सघी आहे, जंहिं सबबि शदीद परेशानी ऐं मुश्किलात जो शिकार आहे। ग़ुलाम सिंह पठान मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान चयो त हू सिंध जे सक़ाफ़ती रांदि मलाखड़े में बि सिर्फ़ सिंध न बल्कि पाकिस्तान ऐं सूबनि बैरून मुल्क में बि पंहिंजे सूबे जी नुमाइंदगी करे चुको आहे। हिन चयो त 15 मई 2026 ते सखर जे C सेक्शन थाणे जी हद मां उन जी 2009 मॉडल टोयोटा किरोला GLI गाॾी चोरी थी वई, जंहिं जी इतला पुलिस खे ॾियण बावजूद गाॾी बरामद न थी सघी आहे। हिन चयो त गाॾी जी बाज़ियाबी लाइ मुसलसल कोशिशूं कयूं, मगर 3 महीना गुज़री वञण बावजूद सखर पुलिस गाॾी बरामद कराइण में नाकाम नज़र अची रही आहे। मुतासिर पहलवान ग़ुलाम सिंह पठान सिंध जे वज़ीर दाख़िला IG सिंध ऐं DIG सखर रेंज खे अपील कई आहे त हू मामले जो नोटिस वठी चोरी थियल गाॾी फौरी बाज़ियाब कराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि, जीअं हिकु ग़रीब महिनत कश ऐं रांदीगर खे उन जी मिल्कियत वापसि मिली सघे।